बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भली कार। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवर मूजिब मीरपुर माथेलो में अचा मोटरसाइकिल हलाईंदड़नि जो अनोखो एहतजाज। मीरपुर माथेलो जे भिटाई चौक ते वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल जे 15 रुपया वधंदड़ क़ीमतनि ख़िलाफ़ मोटरसाइकिल किराए ते हलाईंदड़ ऐं रक्षा वारनि सुकल मानी खणी ऐं सब्ज़ी गिचीअ में ॿधी अनोखो एहतजाज कयो। एहतजाज कंदड़नि में ग़ुलाम अब्बास कलवड़, रहमान अली काज़ी, सलीम कलवड़, बदरदीन, खादिम हुसैन, आसिफ अली कोराई, रियाज़ मलिक ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त पेट्रोल जा वधंदड़ अघु असांजी चेल चिबी करे छॾी आहे। मुतालबो कयो त तेल जा रेट घटाए 100 रुपयो कयो वञे। हुननि वधीक चयो त वधंदड़ महांगाई असां मिसकीन माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, जंहिंसां हर रोज़ ख़ुदकुशीअ जा वाक़िआ वधी रहिया आहिनि ऐं हिन महांगाई जे करे सवारी बि घटिजी वई आहे, जंहिंजे करे असांजो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो थी पियो आहे।